अजरक सिंध जी सकाफ़त तौरु सुञाती वञे थी। अजरक खे आलमी मञता हासिलु आहे। चयो वञे थो त अरबन जे दौर खां बि अॻु सिंध जे अंदरि अजरक जो वजूदु हो। मोहन जे दड़े में किंग प्रीस जे मुजस्मे ते नज़र ईंदड़ शक्ल बि अजरक जे निशाननि जहिड़ी ई आहे। अजरक जो कमु हिन वक़्तु टंडो मोहम्मद ख़ान, भिट शाह, हाला ऐं नसरपुर में हली रहियो आहे, पर अजरक जे कारीगरनि जी माली सहायता न थियण सबबु हू मायूसी जो शिकार आहिनि। अजरक बाफ़्ते जे कपिड़े सां ठहंदी आहे, जंहिंखे पुसायो वेंदो आहे। उनखां पोइ उनखे मुख़्तलिफ़ मरहलनि जे दौरान गुज़ारियो वेंदो आहे, जंहिं बाद अजरक मुख़्तलिफ़ नमूननि मां थींदी पंहिंजी असल शक्ल में नज़र ईंदी आहे। अजरक जी अहिड़े नमूने सां तयारी कई वञे थी जो उनखे सर्दी तोड़े गर्मी ॿिन्ही जे अंदरि आराम सां पाए सघिजे थो। अजरक 28 मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रण बाद मुकमल थिए थी ऐं इन्हनि मरहलनि खे इंतिहाई महिनत सां मुकमल कयो वञे थो। हाणे त अजरक जा कारीगर आर्डर ते बि अजरकूं तयारु करे ॾींदा आहिनि। जेतोणीकि हिन वक़्तु मशीननि जे ज़रिए बि अजरकनि खे चीनी टेक्नोलॉजी सां तयारु कयो वञे थो, पर हथ सां ठहियल अजरक जी सूंह ऐं उनखे पसंदि कंदड़नि जो अंग वधीक हुजे थो, छो त उनजे अंदरि कशिश बि हूंदी आहे त उनजे अंदरि सूंह बि वधीक हूंदी आहे।
अजरक जा कारीगर आर्डर ते बि अजरकनि जा मुख़्तलिफ़ नमूना ऐं डिज़ाइनूं तयारु करे ख़ूबसूरत अंदाज़ सां ॾियनि था, जिन खे ॾेही तोड़े परॾेही माण्हू तमामु घणो पसंदि कनि था। अजरक हिकु अहिड़ो तोहफ़ो आहे जंहिंखे सिंधी माण्हू वॾे शौक़ सां आयल महिमाननि खे तोड़े वॾी महफ़िलनि जे अंदरि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे अंदरि तोहफ़तनि दोस्तनि खे बि पेश कंदा आहिनि। टंडे मोहम्मद ख़ान जे अजरक जे कारीगरनि जो चवणु आहे त सरकारी सरपरस्ती न हुअण सबबु अजरक जो कारोबार हाणे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी रहियो आहे ऐं जेकॾहिं इन्हनि जी सरपरस्ती ख़तमु कई वई त पोइ मुस्तक़बिल जे अंदरि सिर्फ़ु चाइनीज़ अजरकूं ॾिसण में ईंदियूं, असली अजरकूं मंज़र आम तां ग़ाइबु थी वेंदियूं। जी बस पोरियो ते लही आहे न पोइ हिन जे अंदरि तव्हांखे छो मतिलबु घटि मज़ूरी ॾियनि था?